उमिरि में वाध वारो नोटिफिकेशन 1 जुलाई 2022 खां 3 जून 2024 ताईं लागू रहंदो। सिंध हुकूमत पारां सरकारी नौकरियुनि लाइ उमिरि जी हद में 15 सालनि जी रियायत ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। उमिरि जी हद में वाध बार 43 सालनि जी उमिरि वारा उम्मीदवार बि सरकारी नौकरी लाइ अहल थी विया। उमिरि में वाध वारो नोटिफिकेशन 1 जुलाई 2022 खां 3 जून 2024 ताईं लागू रहंदो। नौकरियुनि जे इंतज़ार में वेठल उम्मीदवारनि जे लाइ सुठी ख़बर। सिंध हुकूमत पारां सरकारी नौकरियुनि लाइ उमिरि जी हद में 15 सालनि जी रियायत ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। उमिरि जी हद में वाध बार 43 सालनि जी उमिरि वारा उम्मीदवार बि सरकारी नौकरी लाइ अहल थी विया। उमिरि में वाध वारो नोटिफिकेशन 1 जुलाई 2022 खां 3 जून 2024 ताईं लागू रहंदो।